राजरवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्त के इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं। सरकारी जवाब इएं न हूंदो त इंटरनेट तां खयो ऐं पेस्ट करे अदालत में पेश करे छॾियो। जवाब मां लॻे थो त हुकूमत ख्वाजा सराइन जे तहफ़ुज़ जो कानून ख़त्म करण घुरे थी। जवाब कंहिं लिखियो हुयो। वफ़ाक़ी शरई अदालत तरफ़ां ख्वाजा सराइन जे तहफ़ुज़ बाबति केस ते ॿुधणी दौरान इंसानी हक़नि जी वज़ारत मथां कावड़ जो इज़हार कयो वियो हुओ। जस्टिस सैयद अनवर चयो त छा हुकूमत हमजिन्स परस्ती जी हिमायत करे थी। इंसानी हक़नि जी वज़ारत जे जवाब में यूगा काटा जो ज़िक्र थियल आहे। इन जो मक़सद साॻी जिन्स जे माण्हुनि में शादी ख़िलाफ़ कानून ख़त्म करण आहे। सरकारी जवाब में LGBT हक़नि जी बि ॻाल्हि कई वई। छा इंसानी हक़नि जी वज़ारत LGBT राइट्स जी हिमायत करे थी। वज़ारत जे DG अॼु पेश थी वज़ाहत न कई त सेक्रेटरी में वज़ीर खे तलब कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।